बदी नवां लाइ खणी आयो आहे लॉर्ड इंस्टीट्यूट ऑफ पैरामेडिकस ऐं अलाइसाइड हेल्थ साइंसिस बदी। सिंध मेडिकल फैकल्टी हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध खां मंज़ूर शुदा 1 साल पैरामेडिकल टेक्नीशियन सर्टिफिकेट कोर्सेस साल 2023 लाइ हेठिन शोबनि में सॼी सिंध जे मैट्रिक पास शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ दरख़्वास्त घुराइजनि थियूं। वैक्सीनेटर, डिस्पेंसरी, लेबॉरेटरी, ब्लड बैंक, ECG, OT, एक्सरे, डेंटल सर्जरी, एनेस्थीसिया, अल्ट्रासाउंड, डायलिसिस, फिजियोथेरेपी। दाख़िलाऊं जारी आहिनि साल 2023। कोर्स पास करण खां पोइ गवर्नमेंट प्राइवेट अस्पताल NGOs ऐं बैरून मुल्क जो रोज़गार जा शानदार मौक़ा। ख़्वाहिशमंद उम्मीदवार इदारे जी हेठि ॾिनल एड्रेस तां दरख़्वास्त फारम सूमर खां छंछरु सुबुह 11 बजे खां शाम 5 बजे ताईं हासिल करे सघनि था। नोट फारम जी फ़ीस 500 रुपया आहे। दाख़िला लाइ शर्त मैट्रिक पास, बायोलॉजी सब्जेक्ट सां घटि में घटि 45 मार्कूं, ग्रेड C। उमिरि जी हद 16 खां 33 साल आहे। एड्रेस लॉर्ड इंस्टीट्यूट ऑफ द पैरामेडिकल अलाइसाइड हेल्थ साइंस, कढण रोड, गरीबाबाद, नज़द शिदी होटल बदी। वधीक ॼाण लाइ ॾिनल नंबरनि ते राबितो कयो।